बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व तआला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, जेको रहीम आहे ऐं कुल काइनात यकीनन रब जी तारीफ़ में रिधल रहे थी। नाज़रीन, अॼु जो रोज़ो चोथों ऐं माह रमज़ान जो महीनो, जॾो तुंहिंजो नाव बाझबो ओॾियाई मंगा, जॾो तुंहिंजो नाव बाझबो ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। ऐं सभिनीनि ॾिसंदड़नि खे मां भलीकार चवां थी, माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में हीअ ट्रांसमिशन तव्हां ऐं असां सभिनीनि जी आहे। रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन जॾहिं तव्हां ताईं पहुचाई वेंदी आहे त हर ॾींहुं ई असांजे लाइ ख़ासि हूंदो आहे, हर रोज़ो पाण सभिनीनि जे लाइ ख़ासि हूंदो आहे, हर लम्हो असांजे लाइ ख़ासि हूंदो आहे, पल पल असांजे लाइ ॾाढो ख़ासि हूंदो आहे। माह रमज़ान जो महीनो हूअं बि ॾाढो नंढो महीनो इन निस्बत सां लॻंदो आहे जो तमामु 12 महीननि में इहो हिकिड़ो महीनो असांखे ख़ासि इबादत जे लाइ मिलंदो आहे। माह रमज़ान जे महीने में असांजो पूरो जो पूरो जेको टाइम टेबल हूंदो आहे, स्केड्यूल आहे, उहो तब्दील ज़रूरु थींदो आहे। अव्हां किथे बि हुजो, कहिड़ी बि जॉब कंदा हुजो, अव्हां स्टूडेंट हुजो, अव्हां स्कूल वेंदा हुजो, कॉलेज वेंदा हुजो, यूनिवर्सिटी वेंदा हुजो, कंहिं इंस्टीट्यूट सां अव्हां जी वाबस्तगी हुजे, कंहिं इदारनि में अव्हां नौकिरी कंदा हुजो, पर तव्हां ज़रूरु नोट कयो हूंदो त हर साल माना पूरे साल में असांजी इहा प्रैक्टिस हिकिड़े महीने जी रहंदी आहे त असां सभिनीनि जो टाइम टेबल थोरो मुख़्तलिफ़ थी वेंदो आहे। अच्छा, ख़ूबसूरत बि तमामु घणो लॻंदो आहे। मां इहो बि ॾिठो पिए असां वटि ईअं माना थींदो आहे त को घर जो भाती कंहिं सबब जे करे रोज़ो न रखंदो आहे, ऐं हाणे वरी सिस्टम कुझु हर हंधि ईअं आहे त गैस हलियो वञे थो, माना टाइमली तव्हां वटि गैस हुजे थो, ऐं हूअं त लोड शेडिंग पाण ॿुधंदा हुआसीं त बाबा बिजली वञे थी। हाणे तव्हां जूं केतिरियूं बि डेवलप्ड सोसाइटीज़ हुजनि, तव्हांजो घर कहिड़ी बि सुठी सोसाइटी में हुजे, पर गैस जो मसइलो ऐं लाइट जो मसइलो इहो थोरो घणो पाण सभिनीनि खे फेस करिणो पवे थो। ॿाहिरि तव्हां वञो त तव्हांखे जेको आहे न हिन टाइम ते मानी कोन मिलंदी आहे। तव्हां कंहिं बि होटल ते वञो, किथे बि तव्हां वञो, कंहिं रेस्टोरेंट ते वञो, मोस्टली रेस्टोरेंट्स त बंदि हूंदा आहिनि, शाम जे टाइम ई खुलंदा आहिनि, पर ॾींहं जे टाइम जिथे मानी मिली रही हूंदी आहे आम जाम, उते मानी अव्हांखे कोन मिलंदी आहे। पर हिकिड़े लिहाज़ खां मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे त ठीकु आहे, माह रमज़ान जो महीनो आहे ऐं कुझु प्रैक्टिस असांजूं इन तरह हुजणु घुरिजनि। पोइ घर में जेकॾहिं ॿार आहिनि नंढा, या घर जो उहो भाती जेको कंहिं सबब जे करे रोज़ो नथो रखी सघे, त सहरीअ जो टाइम ते जॾहिं अव्हां उथो था ऐं सहरी सभु घर भाती गॾु कयो था त थोरी मानी जेको आहे उहा पचाए ऐं पाण जेको आहे न रखूं था त उहा ॾींहं जे टाइम ते उहा मानी जेको आहे न उन घर जे भाती खे सर्व करे सघिजे थी, उनखे ॾेई सघे थी, ऐं पोइ वरी मेडिसन वग़ैरह उहो घर जो भाती वठे थो। त मुंहिंजे ख़्याल सां त इहो हिकिड़ो माना सुठो सेटअप बि हूंदो आहे त तव्हां जेको आहे न महसूसु था कयो घटि में घटि त माह रमज़ान जो महीनो आहे। ऐं माह रमज़ान जो महीनो हूअं बि शायदि घणो इंसानु जेको आहे न हर शइ खे तमामु घणो फील करे रहियो हूंदो आहे। अच्छा, माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन आहे, साथ मौजूदु आहे, उन्हनि जो ज़िक्र कयां थी, ऐं पोइ अव्हां सां ॿ टे ॻाल्हियूं आहिनि उहे शेयर कंदासीं, ऐं आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जे तारीफ़ जी तरफ़ अॻियां वधंदमि। नाज़रीन, साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जो आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कयूं था असां सहरीअ जी ऐं इफ़्तार जे दस्तरख़्वान जी, त यकीनन पूरे ॾींहं में चांहि जी त ज़रूरत पाण सभिनीनि खे पवंदी आहे। सो हिकिड़ो कोप चांहि जो या 2 कप चांहि जा सहरी ऐं पोइ इफ़्तारी में त टपाल मेज़बान हिकिड़ो सुठो ऑप्शन आहे तव्हां ऐं असां सभिनीनि जे लाइ। अच्छा, मां अक्सर ॻाल्हि कंदी आहियां त पाण सभु सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़ हूंदा आहियूं, ऐं सोशल अकाउंट्स हिन टाइम में ईअं माना मुमकिन न हूंदो आहे त तव्हांजा सोशल अकाउंट्स न हुजनि ऐं तव्हां सोशल अकाउंट्स इस्तेमालु न कंदा हुजो। पाण सभिनीनि खे थोरो घणो टाइम असां जेको आहे न पंहिंजो सोशल मीडिया खे ॾेई रहिया हूंदा आहियूं। काल्ह जे ॾींहं ते हिकिड़ी मां वीडियो ॾिठी, ऐं उहा जेको आहे इंटरनेट ॾाढी उहा वीडियो वायरल थी आहे, त हिकिड़ो बेबी मंकी आहे, ऐं माना ॾाढो ॾिसण में नंढिड़ो ऐं बेबी मंकी माना कंहिं बि जानवर जो बचिड़ो हुजे उहो क्यूट लॻंदो आहे, सुठो लॻंदो आहे। उनखे जेका उनजी माउ आहे उहा धुतकारे थी, ऐं अफ्रीका जी उहा वीडियो रिकॉर्ड थियल आहे त उते जेको आहे न हिकिड़ो टॉय रखनि था उनजे साम्हूं, ऐं उहो बार बार वञे थो ऐं उनखे जेको आहे सो भाकुर पाए थो, ऐं जाॾे वञे थो न उन टॉय खे पंहिंजो पाण सां गॾु उहो कैरी करे थो। त उते हिकिड़ो मैसेज मिले पियो त जानवर खे बि प्यार पाबोह जी मुहबत जी ज़रूरत हूंदी आहे। उते ई जेकॾहिं सोचिजे इंसान जे बाबति त इंसान खे केॾी मुहबत जी, प्यार जी, पाबोह जी ज़रूरत पवंदी आहे। आस पास जेके बि असांजा पंहिंजा हूंदा आहिनि उन्हनि खे बि शायदि किथे न किथे असांजी उन नज़र जी ज़रूरत हूंदी आहे, उन मुहबत जी ज़रूरत हूंदी आहे, पर पाण पंहिंजी उन रुटीन में, पंहिंजनि कमनि कारनि में ऐं पंहिंजे लाइफ स्टाइल में उहे सभु शयूं
किथे न किथे असां विसारे छॾींदा आहियूं या किथे दरगुज़र करे छॾींदा आहियूं या शायदि उहो आइलैंड्स रखंदा ई न आहियूं त इहे सभु शयूं असां महसूसु कयूं, इहे सभु शयूं असांखे नज़र अचनि। त इंसान जी सभ खां मूंखे लॻंदो आहे सुठी ॻाल्हि इहा आहे, वॾो माण्हू पोइ इहो आहे त इंसान जेको आहे न उहो प्यारु ॾींदड़ हुजे, मुहबत ॾींदड़ हुजे, पंहिंजनि खे पंहिंजो कंदड़ हुजे। खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां कंदासीं ऐं खोड़ सारा अॼु सुवाल आहिनि। चोथों रोज़ो आहे, उन हवाले सां गुफ़्तगू अॼु जे हिन ट्रांसमिशन में कई वेंदी। नाज़रीन आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ अॻियां वधूं था। हिन ट्रांसमिशन में असां सां गॾु तशरीफ़ फरमा हूंदा आहिनि मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल हज़री साहब, जेके ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में गुफ़्तगू कंदा आहिनि। तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुफ़्ती साहब तव्हांखे हिन ट्रांसमिशन में भली कार चऊं था। तव्हांजे साथ सां इहा ट्रांसमिशन सुहिणे अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुची रही हूंदी आहे माशाअल्लाह सां। ॿियो नंबर सीट ते असांजो नात खां मौजूदु आहे ज़ुबैर हुसैनी, खे असां भली कार चऊं था। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में तव्हांखां नातिया कलाम ॿुधंदासीं। असां सां गॾु सुठो नात खां मौजूदु आहे हमज़ा, तव्हांखे असां भली कार चऊं था। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में। उन खां अलावा असां सां गॾु तूबा फरीदी मौजूदु आहे। तूबा, तव्हांखे बि वेलकम चऊं था माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में। सो घणो वक़्तु न वठंदे मुफ़्ती साहब जी तरफ़ अॻियां वधूं था। मुफ़्ती साहब, रहमत जो अशरो ऐं चोथों रोज़ो, ख़बर कोन पवंदी आहे इहो अशरो कीअं गुज़रंदो आहे, रहमत जो, मग़फ़िरत जो, ऐं सभु अशरा माना एॾो जल्दी गुज़री वेंदा आहिनि। मां चाहींदसि त अॼु थोरो रहमत जे अशरे ते तव्हां थोरो डिटेल ॻाल्हायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला जी रहमत एतिरी वसी आहे, जेकॾहिं पूरे आलम जे मथां पंहिंजी रहमत वसाए त ख़ुदा जी रहमत में एतिरी बि कमी वाक़िअ कोन थींदी जेतिरी असां सुईअ जे पाखड़े खे समुंड जे पाणीअ में ॿोड़ियूं ऐं उन सुईअ जे पाखड़े खे समुंड जो पाणी केतिरो घटिबो, यानी घटिबो कोन, उनखे जेतिरो पाणी लॻण सां हुन में का कमी कोन ईंदी। इहो बि मिसाल जे ॾियण जे लाइ इहो मिसाल ॾिनो वियो आहे, सम्झाइण जे लाइ इहो मिसाल ॾिनो, वरना अल्लाह जे रहमत में एतिरी कमी बि वाक़िअ कोन थींदी आहे। पर जॾहिं मुंहिंजो करीम रब महिरबान ऐं जॾहिं रहमत रब जी जोश में हूंदी आहे त जेकॾहिं को फासिक फाजिर, जेकॾहिं को बंदो बि ख़ुदा खे पुकारींदो आहे त ख़ुदा उनखे ज़रूरु पंहिंजी महिरबानी सां नवाज़ींदो आहे। जेकॾहिं को सॼी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारे पर अख मां ॿ ॻोढ़ा वहाए चए त मुंहिंजा करीम रब मूंखे माफ़ फरमा, तुंहिंजी रहमत वसी आहे, त अलाह फ़रिश्तनि खे फरमाईंदा, ॾिसो हीउ मुंहिंजे रहमत जो सवाल थो करे। हाणे जेकॾहिं मां हिन जी न ॿुधां त केरु ॿुधंदो? तव्हांखे शाहिद थो बणायां त मां हिन जा पंहिंजे रहमत जे सदके मां हिन जा सभु गुनाह मिटाए छॾिया अल्लाह ताला। ऐं वरी हिन रमज़ान में त ख़ुदा जी रहमत ख़ासि हूंदी आहे ॿारनि जे मथां, त इन रहमत मां, रब जे रहमत मां असांखे फ़ाइदो वठणु खपे। असां रब खां घुरूं जेके दुनियावी असां जूं हाजतूं आहिनि ऐं आख़िरत जी भलाई घुरूं, क़ब्र जी आसानी घुरूं, पंहिंजे औलाद जे लाइ दुआऊं घुरूं, पंहिंजी ज़िंदगी सिहत जे लाइ दुआऊं घुरूं। इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला पंहिंजे रहमत जे सदके ज़रूरु क़बूल फरमाईंदो। आमीन आमीन। रहमत, मग़फ़िरत ऐं निजात जा ही टे अशरा असां ऐं सभिनीनि खे नसीब थियनि था। ऐं असां हूअं बि 12 महीना पंहिंजो जेकॾहिं पूरो लाइफ स्टाइल ॾिसूं था, पंहिंजो तमामु कमनि कारनि ते मुफ़्ती साहब नज़र विझूं था त इंसानु छा छा नथो करे। माना पंहिंजी दिलि ते जेको वणे थो उते माण्हू वञे थो, घुमे थो, खाए थो, पीए थो। रब जी अनेक नेमतूं इंसान वटि मौजूदु आहिनि ऐं मुस्तफ़ीज़ थिए थो। पर हिकिड़ो महीनो उहो मिले थो जंहिं महीने में तव्हां जेकॾहिं इबादत खे उहो पंहिंजो वक़्तु ॾियो था त शायदि तव्हांजो सॼो साल ख़ूबसूरत बणिजी वञे थो। ईंदड़ जेको वक़्तु आहे जी, जॾहिं बंदे जे मथां ख़ासि रहमत थी वई ऐं अल्लाह ताला खे उन राज़ी कयो, सुभान अल्लाह, ऐं सही माना में जी हा, जेकॾहिं इबादत कंदो त उन इबादत जी जेका लज़्ज़त उनखे हासिलु थींदी, उहा लज़्ज़त उन रमज़ान गुज़रण खां पोइ बि उनखे इबादत खां गाफ़िल न कंदी, बल्कि रमज़ान खां पोइ बि उहो इबादत में मसरूफ़ रहंदो। हाणे जेके अहबाब दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु रमज़ान महीने में इबादत कनि था ऐं उन खां पोइ वरी परे था थी वञनि मस्जिदुनि खां, त उनजो सबबु इहो बि थी सघे थो त हू सही माना में इबादत जो हक़ अदा नथा कनि। सही माना में इबादत जो हक़ अदा कनि
पंहिंजो वक़्तु ॾियनि। जॾहिं असांखे रमज़ान महीने जे सदके में असांजी जेके ज़िमेदारियूं आहिनि उन ज़िमेदारियुनि में असांखे जेका आहे टाइम टेबल में जेका असांखे रिआयत थी मिलियो आहे, मिले ई इन जे करे थी त तव्हां इहो टाइम बचाए अलाह ताला जी तरफ़ माइल थी वञे। हाणे जेकॾहिं असांजे ऑफिस टाइमिंग हूंदी आहे 8 खां 5 त तव्हां ॾिसंदव त उहा 2-3 बजे ताईं टाइमिंग थी ॾिनी वञे थी वञे त तव्हां बक़ाया वक़्तु जेको आहे त अलाह ताला जी रहमत ॾे रुजू कयो ऐं अलाह ताला जी इबादत कयो त जीअं उनजी सही माना में तव्हां लज़त हासिल करे सघो त ईंदड़ 11 महीना उन अलाह जे इबादत जी लज़त तव्हांखे महसूसु थींदी। सही, बेशक। अच्छा मुफ्ती साहब, माह रमज़ान जे महीने में हिकिड़ी प्रैक्टिस त माशाअल्लाह रोज़नि जी रहे थी, हर को रोज़ो रखे थो, पर उहा कहिड़ी सूरत थिए थी जंहिं सूरत में तव्हां रोज़ो नथा रखो ऐं उन खां पोइ फिदियो अदा करिणो पवे थो। ऐं जॾहिं फिदिये जी ॻाल्हि कयूं था त मां चाहींदसि इन ते थोरो तफ़सीली ॻाल्हाइजो त कीअं फिदियो अदा कजे थो, केतिरो कजे थो। इन जूं अव्हांजे सवाल जूं 2 सूरतूं आहिनि। हिकिड़ी आहे त जेकॾहिं को बीमार आहे, आर्ज़ी तौरु हुनखे को बीमारी लाइक़ु थी आहे, हुनखे को डॉक्टर या को मुस्तनद हकीम इहो चवे थो त जेकॾहिं रोज़ो रखंदे त तोखे जानी नुक़सानु थींदो, ऐं या त तुंहिंजे जान वञण जो अंदेशो आहे, या त तोखे तुंहिंजे बीमारी वधण जो अंदेशो आहे, या वरी पंहिंजे ई जेको आहे तजुर्बात मां हुनखे अंदाज़ो आहे त जेकॾहिं मां हिन कंडीशन में हीअं बुख काटींदो आहियां त मूंखे मुंहिंजी बीमारी वधंदी आहे, त उन सूरत में हो रोज़ो छॾे सघे थो, पर वरी जॾहिं सेहतमंद थींदो तॾहिं वरी उन रोज़े जी क़ज़ा कंदो। ऐं ॿी जेका सूरत हूंदी आहे उहा इहा आहे त अहिड़ी उमिरि ते अहिड़ी एज ते पहुतो आहे अची जो हाणे वरी माना हुनजी सिहत बहितर थियण जो माना अंदेशो न आहे, माना इहो इम्कान न आहे त हाणे हिनजी का जीअं मिसाल हिकिड़ो उमूमन चइजे त 80 खां अवर आहे, 80 साल, हाणे उन में पोइ एतिरियूं कमज़ोरियूं थियूं अची वञनि इंसान में जो हाणे उनजी वरी तबियत बाक़ाइदे संभलजणो त जीअं हू रोज़ा रखी सघे, ऊन्हारे में नथो त सियारे में रखी सघे, सियारे में रखण वारी बि हुनजी कंडीशन न आहे जो हुन में कमज़ोरियूं या बीमारियूं लाइक़ु थी वियूं आहिनि, त हाणे उनजे लाइ आहे त उहो फिदियो अदा कंदो इन सूरत। पर जेकॾहिं अहिड़ी कंडीशन आहे त मिसाल उहो रोज़ा जेकॾहिं मिसाल 60 साल 65 साल आहे, मिसाल हींअर त अलहमदुलिल्लाह बहार जो मौसम आहे, गर्मी हुजे, हुनखे ख़बर आहे त हींअर हिन मौसम में मां न रखी सघंदुसि, पर जीअं मौसम सर्द थींदी, थधी मौसम थींदी त मां रखी ईंदुसि, त उनखे वरी थधी मौसम में क़ज़ा करणी। बिल्कुलु ठीकु। अच्छा, वरी जेकॾहिं हुनखे अहिड़ी कंडीशन आहे जो 80 खां अवर आहे, मथे उमिरि आहे, हाणे हुनखे ख़बर आहे त हाणे मुंहिंजी तबियत कोन संभलबी जो मां सर्दीअ में बि निभाए सघां रोज़ो, हाणे उनजे लाइ फिदिये जो हुकुम आहे। फिदियो आहे त माना हो रोज़ाना 2 किलो अटे जी क़ीमत, यानी ईअं सम्झो तक़रीबन 300 रुपया, 300 रुपया डेली जेको आहे पंहिंजे रोज़े जो हो फिदिया अदा कंदो, कंहिं मिस्कीन जे हवाले उहे ओतिरा कंदो डेली। त उहो जेको आहे जेको रोज़ो नथो रखी सघे उन फिदियो अदा कयो, उहो अलाह ताला जे दरबार में सुरखरू बणिजी वेंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह जी। मुफ्ती साहब सुहिणे अंदाज़ सां तव्हां गुफ़्तगू कई आहे ऐं वधीक तव्हांजी इजाज़त सां मां साईं जी तरफ़ अॻियां वधां थी। नाज़रीन, साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान पीअण सां हिकु नओं जोश ऐं ताज़गी मिले थी जेका सॼो ॾींहुं अव्हांखे ताज़ो ऐं सरगरम रखे थी। टपाल मेज़बान अव्हांखे चुस्त ऐं तवानो रखे थी, ख़ासि तौर ते रोज़ो खुलण खां बाद में। अव्हां असां सां गॾु रहिजो, नंढिड़ो ब्रेक आहे ऐं ब्रेक खां पोइ असां कंटिन्यू कयूं था अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचाई वञे पई हिन वक़्तु लाइव। स्क्रीन ते ॾिनल नंबर हले पियो, तव्हां उहो बि डायल करे सघो था, ट्रांसमिशन जो हिसो बणिजी सघो था। जेकॾहिं को सुवाल आहे माह रमज़ान जे ख़ासि तौर ते हवाले सां त तव्हां उहो सुवाल करे सघो था।
मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि, मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब। उन्हनि खां उन सवाल जो जवाबु ज़रूरु वठंदासीं। ऐं हिन ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। अॻियां वधूं था, आयल मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहब जी तरफ़ अॻियां वधूं था। मुफ़्ती साहब, असां माहे रमज़ान में जीअं रोज़ो रखूं था त उन खां पोइ हिकु सुठी प्रैक्टिस इहा हूंदी आहे त पाक कलाम पढ़ियो वञे थो। क़ुरान पाक जी हर घर में तिलावत थिए थी ऐं जंहिंखे बार बार पढ़ण वारो किताबु पाण चऊं था उहो पाक किताबु। मां चाहींदसि त इहो किताब जो तोहफ़ो, उन पाक किताब जो तोहफ़ो असांखे माहे रमज़ान में ई नसीबु थियो हिन उम्मत खे। सो जेकॾहिं क़ुरान पाक जे हवाले सां गुफ़्तगू कजे थी त केतिरो पढ़णु घुरिजे, छो त बयानु कुझु इन तरह बि आहे, इन तरह बि ॿुधो वियो आहे त अव्हां जेॾीमहिल इंसानु आहे थकिजी पवे थो, थोरी बेज़ारी थिए, उते रुकजणु बि ज़रूरी आहे। मां चवंदमि अव्हां इन ते बयानु फरमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं ॻाल्हि त जीअं अव्हां जो सुवालु आहे त क़ुरान करीम अल्लाह ताला हिन बरकत वारे महीने में अता कयो आहे। बेशक जे क़ुरान करीम जे ॿिए सिपारे में अल्लाह ताला इरशाद फरमायो, शहर रमदान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। रमज़ान जो महीनो जंहिंमें क़ुरान करीम नाज़िल कयो वियो, उहो ही भलारो महीनो आहे। हुदल लिन्नास, जेको माण्हुनि जे लाइ हिदायत जो ज़रियो आहे, सिधे रस्ते जो ज़रियो आहे क़ुरान करीम। त ही क़ुरान करीम जॾहिं रमज़ान मुबारक में असांखे अल्लाह ताला अता कयो आहे त जीअं ॿियनि महीननि में बि क़ुरान करीम जी तिलावत बरकत हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो हर्फ़ था पढ़ो, मिसाल क़ुरान करीम जी पहिरीं सूरह बक़रा जी पहिरियों लफ़्ज़ आहे अलिफ, ॿियो आहे लाम मीम, इहे 3 हर्फ़ थी विया। जेकॾहिं 3 हर्फ़ माण्हू तिलावत थो करे त उनखे 30 नेकियूं थो अल्लाह ताला अता फरमाए। त हिन रमज़ान जी हिकिड़ी नेकी 70 नेकियुनि जे बराबरि हूंदी आहे। माना तव्हांखे 70 गुना अल्लाह ताला वधीक अता फरमाईंदो जॾहिं तव्हां क़ुरान करीम जी तिलावत रमज़ानुल मुबारक में था कयो, रमज़ान महीने में। ऐं जेतिरो थी सघे माण्हू पंहिंजे मामूल मुताबिक़ उन तिलावत कलाम पाक खे जारी रखे। ज़रूरी न आहे त मस्जिद में वेही असांखे तिलावत करणी आहे। जेकॾहिं तव्हां ऑफिस में वेठा आहियो, जेकॾहिं तव्हां ऑफिस में कमकार जेका तव्हांजी ज़िमेदारी आहे, छो त ऑफिस में जॾहिं माण्हू पंहिंजी जेका ज़िमेदारी आहे उहा छॾे क़ुरान करीम जी तिलावत करे, इन जो इस्लाम हुकुम न ॾिनो आहे। पहिरीं उहा ज़िमेदारी पूरी करे, ईमानदारी सां, जी हा, ईमानदारी दयानतदारी सां पूरी करे, उन खां पोइ जेको आहे जेकॾहिं उते ख़ाली वक़्तु उनखे मिलियो आहे त उते बि वेही क़ुरान करीम जी तिलावत करे सघे थो। उन जे लाइ क़ुरान करीम जेकॾहिं तव्हां यादि था पढ़ो हथु लॻाइण खां बग़ैर, त तव्हां बग़ैर वुज़ू न आहे त बि तिलावत करे था सघो। पर जेकॾहिं तव्हां क़ुरान करीम खे पंहिंजे हथ लॻाए खोले पढ़ो त उन सूरत में तव्हांजे लाइ वुज़ू हुजण जो बि ज़रूरी आहे, त वुज़ू बि हुजे। ऐं सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते त इहो क़ुरान नाज़िल थियो, इहो क़ुरान करीम जेको अल्लाह ताला इन्नहू लतंज़ील रब्बिल आलमीन, अल्लाह ताला ॿिन्ही जहाननि जे मालिक जेको आहे क़ुरान खे नाज़िल कयो न, ऐं खणी हज़रत जिब्राईल आयो, अला क़ल्बिक लितकून मिनल मुंज़िरीन। अल्लाह साईं फरमाए हबीब असां तुंहिंजे दिलि ते नाज़िल कयोसीं। ऐं क़ुरान करीम खे संभालण वारी ज़ात इहा हुज़ूर जी ज़ात हुई। छो त जेकॾहिं क़ुरान करीम जे 28 सिपारे में सूरह हशर जे आख़िरी रुकू में आहिनि त लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबल लरअयतहु, जेकॾहिं असां नाज़िल कयूं आहे क़ुरान खे कंहिं जबल जे मथां त तूं ॾिसे आ उनखे, लरख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह, त उहो लरज़जी वञे हा, रेज़ा रेज़ा थी वञे हा। क़ुरान करीम इहा मुहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक दिलि जी जेका आहे इस्मत हुई, जेको हुज़ूर जी ज़ात जे दिलि खे अल्लाह से पाक रखियो। ऐं उन खां पोइ उन में एतिरी कुव्वत ऐं ताक़त रब रखी जो इन क़ुरान करीम जे ज़िम्मे खे संभालियो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम। पोइ क़ुरान करीम जी तिलावत हुज़ूर कंदा रहंदा हुआ। पर रमज़ान शरीफ़ में हुज़ूर जो मामूलो हदीस जो हिकिड़ो मफ़हूम थो तव्हांखे ॿुधायां त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त रमज़ान हूअं ॿियनि महीननि मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जिब्राईल जॾहिं वही खणी ईंदो आहे, क़ुरान नाज़िल कंदो आहे, उन खां पोइ मां मुहम्मद उन जी तिलावत कंदो आहियां। पर वरी रमज़ान में जिब्राईल पाण ईंदो आहे त जेको क़ुरान नाज़िल थियल आहे, जेको पहिरीं नाज़िल थी चुको आहे,
उहो क़ुरान करीम जेको आहे मां जिब्राइल खे ॿुधाईंदो आहियां, जिब्राइल मूंखे ॿुधाईंदो आहे। सुभान अल्लाह। जीअं वेही क़ुरान करीम जा जेके हाफ़िज़ हूंदा आहिनि बिलख़ुसूस रमज़ान शरीफ़ में जेके तरावीस ॿुधाईंदा आहिनि, तरावी में क़ुरान करीम तिलावत कंदा आहिनि, उहे पोइ छा कंदा आहिनि त क़ुरान करीम खे रिवाइज़ करे यादि करे वरी पोइ ॿ गॾिजी हिक ॿिए खे वरी ॿुधाईंदा आहिनि। इहो ॿुधाइण हिक ॿिए खे बि मुहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे ऐं इन इरादे सां हिक ॿिए खे ॿुधाईंदा त उन्हनि खे क़ुरान करीम जे तिलावत जो बि सवाबु मिलंदो त मुंहिंजे दिलबर मुहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत अदा करण जो बि उन्हनि खे सवाबु अल्लाह ताला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अच्छा मुफ्ती साहब तरावी जो अवां ज़िक्र कयो आहे ऐं अॼु मूं वटि नोट डाउन बि थियल आहे। मूं चाहियो पिए त तरावी जे हवाले सां बि अव्हां अॼु गुफ़्तगू कयो त छा प्रॉपर तरीक़ेकार आहे या औरतूं जेके घरनि में मौजूदु आहिनि उहे तरावी पढ़णु चाहिनि त कीअं तरीक़ो हुजे? जी हा, त औरतुनि जे लाइ पहिरीं ॻाल्हि त तरावी जेका आहे तरावी जे मुख़्तलिफ़ रिवायात जे हवाले सां ॿुधायो वेंदो आहे त जेको आहे के त 8 आहिनि या 20 आहिनि, पर मोतबर रिवायात में आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां जेको साबित आहे त हुज़ूर 20 रकातूं पढ़ियूं आहिनि ऐं हीअ सुन्नत आहे। तव्हां जेतिरो वधीक पढ़ंदव त तव्हांखे अल्लाह ताला ओतिरो सवाबु अता फरमाईंदो। त मर्दनि जे लाइ त इहा आहे त उहे जमात सां अदा कनि, उन्हनि जे लाइ सुन्नत मुअक्कद आहे तरावी जमात सां पढ़नि। पर जेकॾहिं कंहिं जमात सां न पढ़ियो ऐं तनहा पढ़ी त उनखे अल्लाह ताला सवाबु ज़रूरु अता फरमाईंदो उन शइ। औरतुनि जे लाइ त औरत जमात न करे अलॻि अलॻि थी करे पढ़नि, पर जेकॾहिं सिर्फ़ु औरतूं आहिनि लेडीज़ आहे उन्हनि मां का हाफ़िज़ आहे जंहिंखे क़ुरान करीम यादि आहे, जेकॾहिं उन्हनि जी हिकिड़ो इरादो आहे अहले मुहल्ला जे औरतुनि जो पाण में गॾिजी त असां बि जेको आहे ईअं हीअ जेका हाफ़िज़ा आहे असां मां औरत इहा तरावी में असांखे क़ुरान करीम ॿुधाए ऐं असां उनजे पुठियां पढ़ूं त पोइ उनजे लाइ ईअं आहे त उहा जेका आहे हा उन्हनि जी वरी जीअं इमाम हूंदो आहे मर्दनि में हूंदो आहे त मुसलो अॻियां हूंदो आहे, पोयां सफ़ूं ठहंदियूं आहिनि ऐं इमाम अॻियां बीहंदो आहे। औरतुनि जी जेका जमात थिए जेकॾहिं कनि पाण में कनि थियूं त उन में जेका इमामत कराईंदी उहा उन्हनि सां गॾु विच में बीहंदी ऐं विच में बीही करे उहा क़ुरान करीम जी तिलावत कंदी वेंदी। उनजे इक़्तिदा में जेकॾहिं औरत जे इक़्तिदा में औरतूं अदा कनि थियूं त उनजे लाइ शरन इजाज़त आहे। ठीकु आहे, माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा मुफ्ती साहब ॿारनि जी तरबियत जे हवाले सां मां चाहींदमि अॼु तव्हां ॻाल्हायो हिन ट्रांसमिशन में, छो त माह रमज़ान जो उहो महीनो आहे जंहिं महीने में हर घर जो भाती जेको आहे उहो इबादत में बि वक़्तु गुज़ारे थो ऐं गॾु बि घर जा भाती वेहंदा आहिनि, गुफ़्तगू बि सुहिणे अंदाज़ में हली रही हूंदी आहे। ॿार जी तरबियत केतिरी ज़रूरी आहे, केतिरी अहमियत रखे थी हुनजी सॼी ज़िंदगी जे लाइ? ॿार जी तरबियत ॾिसो त उहा जेके घर जा वॾा अफ़राद आहिनि वालिदैन आहिनि बिलख़ुसूस सॼो उन्हनि जे मथां दारो मदार आहे। जेकॾहिं घर वालिदैन जेके आहिनि हर वक़्तु गुस्सो कंदा कावड़ कंदा ऐं जेका आहिनि गुस्से में कावड़ में हर वक़्तु तेज़ ॻाल्हाईंदा त ॿारनि ते उहो असरु रहंदो। जेकॾहिं तव्हां ॿारनि खे सम्झाइण जो तरीक़ेकार पंहिंजो नॉर्मल रखंदव ऐं उनखे गुस्से सां न बल्कि थधाई सां सम्झाइण जी कोशिशि कयो, हर ॻाल्हि प्यार सां मुहबत सां, त उहा ॻाल्हि ॿारड़ो जेको आहे केच कंदो फौरी तौरु। ऐं तव्हां पंहिंजो ॿारनि जे अॻियां गुफ़्तगू अहिड़ी रखो त जेका छो त ॿारु जेको आहे वॾनि खे ई ॾिसी उहा शइ अपनाईंदो आहे। तव्हां ॾिसां जेके सुठा सुठा तालीमी इदारा हूंदा आहिनि उहे नंढी एज वारनि खे छो एडमिशन जो उन्हनि जो शर्त हूंदो आहे त मिडिल क्लास खां इन्हनि क्लास खां या 5 क्लास खां पोइ उहो उन्हनि खे वठंदा आहिनि ऐं एडमिशन ॾींदा आहिनि सुठनि ईअं त उन्हनि जी उन नंढी उमिरि में हुननि खे उन पंहिंजे माहौल में जेके आहिनि उहो आसानी सां जेको आहे पंहिंजे माहौल में ऐं पंहिंजे तरबियत में आणे सघंदा आहिनि। जेकॾहिं हा त ॿारड़े जे लाइ ज़रूरी आहे त ॿारड़ो जेको ॾिसंदो तव्हां सेरी था कयो त ॾिसो ॿारड़ो बि वेही थो रहे, अगरि चयो ॿार त बि उथे थो अफ़्तारी कंदो त वेही रहंदो। हा ॿार ॾिसनि था त ऐं वरी 12 महीना गुज़री था जेकॾहिं सम्झदार ॿार आहे जीअं रमज़ान ईंदो नी फौरी तौरु वरी 11 महीननि खां पोइ रमज़ान ईंदो त साॻी रुटीन हुनखे यादि हूंदी, फौरी तौरु दस्तरखान खणी विछाईंदो। त ॿारनि जे ॾाढो बिल्कुलु ख़ासि तौरु मर्द जेको आहे उनजी ज़िमेदारी औरत खां वधीक आहे त मर्द ज़िमेदारी पंहिंजी निभाए। मर्द ज़िमेदारी ईअं निभाईंदो त जेकॾहिं पंहिंजी घरवारी सां बि जेकॾहिं गुफ़्तगू करे थो, जेकॾहिं हुनजी का ग़लती आहे त उहा बि सुहिणे अंदाज़ में, या जेकॾहिं हुननि खे का हिक ॿिए सां तलख़ कलामी जो अंदेशो आहे त ख़ासि तौरु ॿारनि जो तवजो कनि या ॿारनि जे साम्हूं न कनि। ऐं उन जा जेके आहिनि
असरात ख़तरनाक असरात ॿारनि ते पवंदा। जेकॾहिं मर्द ऐं औरत पाण में तलक कलामी था कनि त उन सां ॿारनि में नफ़रत थी पैदा थिए, या त माउ खां नफ़रत थींदी या पीउ खां नफ़रत थींदी। यानी ॾिसंदा त जेकॾहिं तलक कलामी वधीक कंहिं कई चवंदो उन्हनि ॿारनि जे ज़हन में इहा ॻाल्हि वेंदी त बाबो वालिद असांजी सां नाइंसाफ़ी थो करे, या जेकॾहिं औरत ज़ुबान दराज़ आहे ॾिसंदा त असांजी वालिदा जेका आहे असांजे वालिद साहिब जो ख़्यालु नथी करे, पोइ हमेशह जे लाइ उहा ॿार जे ज़हन में इहा शइ रहे थी। त लिहाज़ा इन्हनि शयुनि खां असांखे बचणु खपे। बाक़ी ॿारनि सां तव्हां प्यारु कयो, जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजा थिया, पर जेकॾहिं ग़ैर जो ॿारु, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े सहाबी खे कंहिं इलाइक़े जो गवर्नर बणायो ऐं उनखे ख़त लिखी ॾिनो, चई हीअ वठो तव्हांजे इलाइक़े वारनि खे चइजां त मां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे गवर्नर बणाए मूं ॾे मोकिलियो। हुज़ूर जे दरबार में हिकिड़ो ॿारड़ो आयो, हुज़ूर हुनखे खणी पंहिंजे खणी हंज में विहारियो, हुन सां प्यारु कयो। त अर्ज़ु कई त या रसूलल्लाह मां त पंहिंजनि ॿारनि खे प्यारु कोन कंदो आहियां, ईअं खणी उन्हनि खे सीने सां लॻायां, उन्हनि खे बोसा ॾियां, चुमियूं ॾियां, हीअ त तव्हां जेको आहे या रसूलल्लाह पराओ ॿारु आहे हुन सां एतिरी मोहबत। हुज़ूर फरमाए इन जो जवाबु तोखे पोइ ॾींदुसि, पर इहो ख़त वापसि कर। उन खां उहो वापसि वरितऊं। पाण फरमाए तूं गवर्नरी जे लाइक़ु ई कोन्हे, जॾहिं तोखे ॿारनि सां मोहबत ई कान्हे, तूं ॿारनि जे मथां पंहिंजनि जे मथां शफ़क़त कोन थो करी, मोहबत चवईं तुंहिंजे बकौल, त पोइ तूं ग़ैर ॿारनि जे ॿियनि जे ॿारनि जे मथां कहिड़ी शफ़क़त कंदे, कहिड़ो प्यारु कंदे। त इहो असांजे लाइ हिकिड़ो अहम ऐं अज़ीम मिसाल आहे। वॾो मैसेज आहे, तमामु वॾो मैसेज आहे। मुफ्ती साहब अॻियां वधूं था, असां वटि तूबा फरीदी मौजूदु आहे, उनखां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी तूबा, बिस्मिल्लाह कयो तव्हां। एक मैं गई नहीं उन पर कुर्बान ज़माना गए, एक मैं गई नहीं उन पर कुर्बान ज़माना गए, एक मैं गिन गई उन पर कुर्बान ज़माना गए, जो रबे दो आलम का महबूब यगाना है, जो रबे दो आलम का महबूब यगाना गए, और आओ दर ज़ग़ारा पर फैलाए हुए दाग में, आओ दर ज़ग़ारा पर फैलाए हुए दामन है, नस्ले करीमों की लजपाले घराना है, गए नस्ले करीमों की लजपाले घराना गए, और कल्प से गमे जिसने खुद पार लगाना गए, कल्प से गमे जिसने खुद पार लगाना गए, ज़हरा का वो बाबा है, हसनैन का नाना है, ज़हरा का वो बाबा है, हसनैन का नाना है, जो रबे दो आलम का महबूब यगाना गए। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। मुफ्ती साहब,
नातिया कलाम बि ॿुधंदा रहंदासीं, गुफ़्तगू खे बि जारी रखंदासीं। असां जॾहिं रिस्क जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं हर को चाहींदो आहे त रोज़ी ऐं रिस्क में बरकत पैदा थिए, सो रोज़ी ऐं रिस्क में बरकत पैदा कीअं थी सघे थी? अॼुकल्ह जे दौर में ॾिठो वञे त घर में मोस्टली जेतिरा बि सिबलिंग्स पढ़ियल लिखियल हुजनि था, सभु नौकिरी कनि था। वालिद बि नौकिरी करे थो, किथे किथे माउ बि नौकिरी करे रही हूंदी आहे, पर शिकायत वरी बि इहा हूंदी आहे त एंड ऑफ द मंथ जेको आहे वरी बि असां उहा ई साॻी सूरत हाल हुजे थी। मां चाहींदसि त हिन हवाले सां थोरो बयानु फरमायो। अव्हांजो सुवाल जे मुताबिक़ इन जो त आमदन बि घणी ऐं सभई पंहिंजे नौकरियुनि सां लॻल, उन जे बावजूद बि जेको आहे माना अख़राजात पूरा कोन था थियनि, त उन जे लाइ ॾिसो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त तव्हां एतिदाली सां ख़र्च कयो, दरमियाना, यानी इन सफ़ा तव्हां बुख़ुल ॾेखारियो न हद खां वधीक सखावत ॾेखारियो। सही, यानी जेतिरी तव्हांजी आमदन आहे उन मुताबिक़ जेका आहे, जिथे तव्हांखे 500 रुपया ख़र्च करणा था पंहिंजे करे, तव्हां किफ़ायत शियारी करे जेकॾहिं तव्हांजो 350 मां गुज़ारो थी थो वञे त तव्हां उन ते गुज़ारो कयो। हा, उन जी जॻह ते 500 ख़र्च न कयो जी, इस्तिताअत मुताबिक़। हा, इस्तिताअत मुताबिक़ तव्हां ख़र्च कंदव त तव्हां कॾहिं तव्हां में उन में बरकत बि ईंदी ऐं तव्हां परेशानी खां बि महफ़ूज़ रहंदव। जॾहिं माण्हू हद खां वधीक थो ख़र्च करे, पंहिंजे आमदन खां वधीक थो ख़र्च करे, लिमिट खां वधीक थो ख़र्च करे, त उन सूरत में सभु परेशानियूं साम्हूं थियूं अचनि। जी, अच्छा, को ख़ासि अहिड़ो इस्म मुबारक जंहिंजो विर्द कयो वञे? जीअं दुआ आहे अल्लाहुम्मा अग्निनी बिफदलिक अम्मन सिवाक, अल्लाहुम्मा अग्निनी बिफदलिक अम्मन सिवाक, इहा रोज़ तस्बीह हिकिड़ी पढ़े माण्हू। सही, रोज़ाना कंहिं बि नमाज़ खां पोइ पढ़े, जेॾी महिल बि उनखे आसानी थिए इहा वेही पढ़े, या आयत करीमा पढ़े हिकिड़ी तस्बीह नमाज़ खां पोइ, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुंतु मिनज़ ज़ालिमीन, इहा पढ़ी दुआ घुरे अल्लाह ताला मुंहिंजे रिस्क में बरकत अता फरमाए। त कॾहिं कॾहिं का इंसान पंहिंजी ज़रूरत पूरी करणु चाहींदो ऐं का शइ न हूंदी आहे ऐं इहा आयत करीमा विर्द में रखंदो त अल्लाह ताला उनजी ग़ैब मां मदद कंदो ऐं अल्लाह ताला उनखे जिथां हुनजो गुमान बि न हूंदो अल्लाह ताला उतां हुनखे रिस्क अता फरमाए। इंशाअल्लाह जी, इंशाअल्लाह, माशाअल्लाह। अच्छा मुफ़्ती साहब, अॼु जे मुआशरे ते जॾहिं नज़र पवे थी त केतिरियूं ई कमियूं कोताहियूं नज़र ईंदियूं आहिनि। सवालु ॾाढो ख़ूबसूरत आहे, मां उनखे यकीनन कंटिन्यू कंदमि, पर वक़्तु थी वियो आहे साही जो। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर छाहे। टपाल मेज़बान जो रंग अहिड़ो ख़ूबसूरत ऐं बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान, माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं इन वक़्तु लाइव पहुचाई वञे पई। माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर छाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। अॻियां वधूं था। मुफ़्ती साहब, मूं पुछणु चाहियो पिया अव्हां खां त असां पंहिंजे हिन मुआशरे ते जॾहिं नज़र विझूं था त असांखे केतिरियूं ई कमियूं कोताहियूं नज़र अची रहियूं हूंदियूं आहिनि। अच्छा, ग़लती करणु ऐं अक्सर थींदो आहे न ख़ानदाननि में, को बि मसइलो मामिलो थिए त माण्हू जेको आहे सो किथे किथे अलहदगीअ जा मामलात नज़र ईंदा आहिनि। उनखां पोइ मुआफ़ शायदि इंसानु करणु विसरी वियो आहे अॼु जे दौर में। मां चाहींदसि त रहमदिली ते ऐं मुआफ़ करणु, दरगुज़र करण जे हवाले सां अव्हां बयानु फ़रमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इस्लाम में जिथे क़िसास जो हुकुम आहे त उते दरगुज़री जो बि हुकुम आहे ऐं असांजे पैगम्बर आख़िर ज़मान मुहम्मद मुख़्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पंहिंजनि खे छा पर परावनि खे बि माफ़ फ़रमाए छॾियो। सुभान अल्लाह। जॾहिं सरकारे दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते जंग उहद में हुज़ूर जा ॾंद मुबारक शहीद थिया, पूरो चेहरो मुबारक हुज़ूर जो खून सां रत सां भरिजी वियो। त सहाबनि अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत मूसा कलीमुल्लाह खे जॾहिं क़ौम हद खां वधीक सतायो, नाफ़रमानी कई, त हज़रत मूसा कलीमुल्लाह उन्हनि जे लाइ बददुआ कई। हज़रत नूह अलैहिस्सलाम 950 साल तबलीग कई, क़ौम न मञियो।
आख़िर में हज़रत नूह अलैहिस्सलाम उन्हनि जे लाइ बददुआ कई, ऐं हलाक थी विया। उहे हलाक थी विया। बिल्कुलु। त ईअं पैगंबर जॾहिं उन्हनि जी उम्मत पैगंबरनि जूं न मञींदी हुयूं, नाफ़रमानी खां बाज़ न ईंदा, त हिननि जे लाइ दुआ कंदा, बददुआ कंदा त तव्हां बि या रसूल अल्लाह हिननि जे लाइ बददुआ कयो जन तव्हांखे एॾी तकलीफ़ ॾिनी आहे त मके मदीने जा जबल पाण में मिली वञनि, इहे तव्हांजा जेके नाफ़रमानी तव्हांजी जेके कनि था उहे पाण पिसजी वञनि। हुज़ूर फरमायो त इन्नी लम मुबअस लआनन वलाकिन बुइस्तु दाइयम व रहमा। हुज़ूर फरमायो त मां बददुआ जे लाइ त कोन मोकिलियो वियो, मूंखे त ख़ुदा रहमत वारो नबी बणाए करे मोकिलियो आहे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हमेशह अफ़ ऐं दरगुज़री खां कमु वरितो, माफ़ फरमायो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम दर्स इहो ॾींदा हुआ। हाणे ॾिसो जंहिं हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहीद कयो, हुज़ूर जे चाचे खे, हुज़ूर जे चाचे खे शहीद करण खां पोइ उनजो जेरो कढी करे चॿाड़ियो वियो। उन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे चाचे खे जंहिं शहीद कयो, उन खां पोइ हुज़ूर जे दरबार में आयो त मां कलमो पढ़ी दायरे इस्लाम में थो दाख़िल थियणु चाहियां। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे माफ़ करे छॾियो। हज़रत ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर जी न्याणी, उनखे जंहिं काफ़र नेज़ो हणी ऐं उठ या ॾाचीअ तां हेठि किरायो, जंहिंजे करे हुज़ूर जी न्याणी जो हमल ज़ाया थी वियो ऐं उन हमल ज़ाया थियण खां पोइ बीमारियूं आयूं, जंहिं उन्हनि बीमारियुनि में मुब्तला थियण खां पोइ हुज़ूर जे न्याणी जो इंतकाल थी वियो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे माफ़ करे छॾियो। जंहिं औरत हुज़ूर खे ज़हर ॾिनो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन औरत खे माफ़ करे छॾियो। हाणे एॾी अफ़ो दरगुज़री असांजा पैगंबर था फरमाइनि त असांखे अफ़ो दरगुज़री मां कमु वठणु छॾे पंहिंजी अना खे छॾिजे। कॾहिं कॾहिं इंसान खे पंहिंजी अना जेका आहे उहा जेका आहे अना जेई करे जेको आहे उहो माफ़ न कंदो आहे, चवंदो आहे मां पंहिंजो बदिलो वठां, पंहिंजो इंतकाम वठां, बदिले इंतकाम खां सां मां हिनखे छो छॾियां। जॾहिं इंतकाम जी बाहि पाण में ॿारींदो आहे इंसानु त उहा इंतकाम जी बाहि हुनखे जेको आहे नाकामी ॾे वठी वेंदी। बिल्कुलु बिल्कुलु। पर जेकॾहिं अफ़ ऐं दरगुज़री सां हुनजी इज़त घटि बि न बल्कि हुनजी इज़त वधंदी। जेकॾहिं तव्हां हिकिड़े फ़र्द ताईं इहो मिसाल वठो त फ़र्द ताईं इहो तव्हांखे मिसाल मिलंदो, पर जेकॾहिं तव्हां मुल्की लेवल ते इहो मिसाल वठो त जॾहिं असां अभिनंदन खे पकिड़े करे जेकॾहिं फौरी तौर असां उन्हनि खे जेको आहे रिहा कयोसीं त पूरी दुनिया में सफ़ारती सतह ते पाकिस्तान जी तारीफ़ थी। हालांकि ॿिए हंधि किथे ईअं न थींदो आहे। ऐं छो त असां हिकिड़ो वॾो आला मिसाल क़ाइमु करे ॾेखारियोसीं त दुश्मन असांजे काबू में आयो असां ते हमिलो करणु, असां उनखे नाकाम बणाए पंहिंजो कैदी बणायो आहे, पर असां उनखे अॼु बि जेको आहे माफ़ करे वापसि था कयूं त इहो आला मिसाल आहे। ऐं उन सां इंसान असांजे हिकिड़ी मुल्क जी साख ऐं इज़त वधी घटी कोन। त हिन मां सम्झणु खपे त अफ़ ऐं दरगुज़री में इंसान जो वक़ार ऐं इज़त जेका आहे उहा वधंदी आहे, बुलंदो बाला थिए थी। अच्छा, उन खां अलावा मुफ़्ती साहब सच ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे ऐं अॼु जे दौर में माना हर ॿी ॻाल्हि ते ठीकु आहे कूड़ हणी, ऐं शायदि उहो कंसेप्ट बि कोन्हे को त असीं कूड़ बि ॻाल्हाए रहिया आहियूं, घणे भाङे इहा शइ नोट कई वई आहे। मां चाहींदसि त इस्लाम असांखे सच ॻाल्हाइण ते कीअं तलक़ीन करे थो, इन हवाले सां तव्हां गुफ़्तगू फ़रमायो। कूड़ त अहिड़ी बीमारी आहे जो सभिनि गुनाहनि जी जड़ आहे, पहाड़ आहे। जॾहिं इंसानु कूड़ थो ॻाल्हाए, हाणे हुन कूड़ खे लिकाइण जे लाइ वरी ॿियो कूड़ थो हुनखे ॻाल्हाइणो पए, माना कूड़ दर कूड़। इमाम ज़ोहरी रहमतुल्लाह अलैह जेके इमाम बुखारी जा बि उस्ताद आहिनि, माना उन्हनि को सम्झाइण जे लाइ हिकिड़ो मिसाल ॾिनो। ईअं कोन्हे त हाणे को आसमान तां आवाज़ु ईंदो त बाबा कूड़ तव्हांखे ॻाल्हाइण जी इजाज़त मिली वई आहे, छो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक ताईं इस्लाम मुकमल थी वियो। अल्यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। पर इमाम ज़ोहरी था फरमाइनि त हिकिड़ो मिसाल ॾेई पिया सम्झाइणु चाहिनि त जेकॾहिं हींअर आसमाननि तां इहो आवाज़ु अचे त कूड़ ॻाल्हाइणु तव्हांजे लाइ जाइज़ थी आहे त बि मां कोन ॻाल्हाईंदुसि, छो त इन सां सॼे माना फसादनि जी जड़ आहे, फितरनि जी इहा कूड़ जड़ आहे। ऐं सच में अगरचे आरज़ी तौरु तकलीफ़ महसूसु थींदी आहे, पर उन तकलीफ़ खां पोइ वरी जेको अलाह ताला जे तरफ़ां जेको इनाम मिलंदो आहे उनजो इंसानु तसवुर बि नथो करे सघे। जेकॾहिं उन इनाम खे सम्झे ऐं उन सचाईअ जी जेको बदिलो अलाह ताला अता थो करे,
जेकॾहिं उन हक़ीक़त खे इंसानु सम्झे त हू कूड़ ॻाल्हाइणी छॾे ॾे। बिल्कुलु ठीकु। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो हा कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि त कॾहिं जीअं हाणे जंगी हालात आहिनि त उन जंगी हालात में कॾहिं कॾहिं जेको आहे जेकॾहिं माण्हू का ग़लति बयानी थो करे तव्हां त जेको आहे मां पंहिंजी फ़ौज खे महफ़ूज़ रखी सघूं या हुननि खे हिकिड़ी ॻाल्हि करे वञणु हिकिड़े तरफ़ आहे हुननि खे ॿी ख़बर था ॾियनि त इहा हिकिड़ी हिकमत हूंदी आहे। कॾहिं कॾहिं हिकमत आहे त अहिड़े बयानु करण खां इस्लाम न रोकियो आहे, घणे नुक़सान खां बचाइण जे लाइ इन सूरत में। बाक़ी इन खां अलावा कूड़ त जीअं गुलिस्तान सादी में बि हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि त हिकिड़े बादशाह हुकुम ॾिनो कैदी खे त वञी फांसी ॾियोसि त हुन चवणु मरां त हुईं थो भला पंहिंजे दिलि जी बाहि त मारियां, इन बादशाह खे गारियूं छो न ॾियां। ॾाढियूं गारियूं ॾिनी बादशाह खे, घटि वधि ॻाल्हाई हुनखे बदकलामी सां त बादशाह वज़ीर खां पुछियो त ॾे ख़बर छा थो चवे? चईसि क़ुर जी आयत थो पियो पढ़े, चवे थो वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। कावड़ खाईंदड़ ऐं माफ़ कंदड़ ऐं गुस्से खाईंदड़ खे अलाह ताला माफ़ थो करे, उन्हनि खे पसंदि थो करे। त उन बादशाह चयो जेकॾहिं क़ुर जी आयत ईअं थो पढ़े त माफ़ कंदड़नि खे अलाह ताला जेको आहे उन्हनि खे पसंदि थो करे त बादशाह चयो हुकुम ॾिनो त हिनखे आज़ादु करे छॾियो। त यानी हिते ऐं ॿिए शख़्स वञी चयो उन खां पोइ जॾहिं आज़ादु थियो चईसीं वज़ीर तव्हां सां ग़लति बयानी कई। बादशाह चयोसि त तोवारी सचाई जेका हींअर मुंहिंजे कम जी न आहे, हींअर जेका वज़ीर ॻाल्हि कई उहा बहितर हुई जो हुनजी जान बची पई। अहिड़ी का सूरत आहे त हुनजो हुकुम अलॻि आहे। बाक़ी इन खां अलावा कूड़ ॻाल्हाए ईअं सम्झो त कूड़ जो बुनियादु रखियो त उन मिसाल तिजारत में कूड़ ॻाल्हाई, कारोबार में कूड़ ॻाल्हाई, हुनजे कारोबार जी बरकत ख़तमु थी वेंदी। कूड़ ॻाल्हाई त उन कूड़ जे करे जेको आहे पूरे ख़ानदाननि में फितना बर्पा थी वेंदा जेके कॾहिं कॾहिं क़त्लो गारत ताईं पहुची था वञनि। त लिहाज़ा मुस्लमाननि जे मथां लाज़िम आहे त पाण कूड़ खां बचनि। जी हा, बिल्कुलु बिल्कुलु मुफ़्ती साहब, वधीक गुफ़्तगू खे जारी रखंदासीं। वक़्तु साहीअ जो थी वियो आहे। साही जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान अव्हांखे चुस्त ऐं ताज़ो तवानो रखे थी, ख़ासि तौर ते रोज़े खुलण खां बाद में। नाज़रीन काॾे न वञिजो, तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। अॻियां वधूं था, असां सां नात ख़ान मौजूदु आहिनि। सो पहिरीं नातिया कलाम ॿुधूं था ऐं पोइ वरी गुफ़्तगू जे तरफ़ अॻियां वधंदासीं। ज़ुहैब हुसैनी असां सां गॾु मौजूदु आहे, तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिन साल मौला मुझूं वागुआरे, हिन साल मौला मुझूं वागुआरे, दुआ क्यों मदीनो जल्दी ॾेखारे, हिन साल मौला मुझूं वागुआरे, दुआ क्यों मदीनो जल्दी ॾेखारे, हिन साल मौला। वेठो पुकारियां रोई रोज़ानो, सिक यार जे कयो आहे दीवानो। वेठो पुकारियां रोई रोज़ानो, सिक यार जे कयो आहे दीवानो। हर पल छॾियां थो गम में गुज़ारे, हर पल छॾियां थो गम में गुज़ारे,
दुआ क्यों मदीनो जल्दी दिखारे हिन साल मौला मुझुआ गुवारे दुआ क्यों मदीनो जल्दी दिखारे हिन साल मौला मिसकीन आहियां का ॻाल्हि नाहे लज रखंदो पाण ई लजपाल आहे साईं मिसकीन आहियां का ॻाल्हि नाहे लज रखंदो पाण ई लजपाल आहे कॾहिं न सुहिणो विहंदो विसारे कॾहिं न सुहिणो विहंदो विसारे दुआ क्यों मदीनो जल्दी ॾेखारे हिन साल मौला मुझुआ गुवारे दुआ क्यों मदीनो जल्दी ॾेखारे हिन साल मौला एॾो विछोड़ो सहंदी कीअं दिल दीदार खां सवार रहंदी कीअं दिल एॾो विछोड़ो सहंदी कीअं दिल दीदार खां सवार रहंदी कीअं दिल कीअं भला हिते कंहिंजे सहारे कीअं भला हिते कंहिंजे सहारे दुआ क्यों मदीनो जल्दी ॾेखारे हिन साल मौला मुझुआ गुवारे दुआ क्यों मदीनो जल्दी ॾेखारे हिन साल मौला मुझुआ गुवारे दुआ क्यों मदीनो जल्दी ॾेखारे हिन साल मौला आमीन आमीन सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह मुफ्ती साहब अॻियां वधूं था मुफ्ती साहब अच्छा ईअं थिए थो अॼुकल्ह जे टाइम में को अहिड़ो सबबु बणिजी वञे थो जो माण्हू जेको आहे न रिश्ता बिल्कुलु टोड़े छॾनि था ईअं पाण ॾिसंदा आहियूं त माना चाचे जे घर बिल्कुलु माण्हू कोन वेंदा आहिनि मामनि जे घर बिल्कुलु माण्हू कोन वेंदा आहिनि को अहिड़ो सबबु को अहिड़ी का ॻाल्हि थी वञे थी जंहिंखां पोइ रिश्तेदारीअ ई माण्हू बिल्कुलु ख़तमु करे छॾींदा आहिनि जॾहिं त असांजो जेको दीन आहे एॾो ख़ूबसूरत दीन आहे जेको मुहबत जो दर्स ॾींदड़ आहे जेको नफ़रत जो दर्स कॾहिं बि कोन थो ॾिए मां चाहींदसि त इन हवाले सां तव्हां ॻाल्हायो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पहिरीं ॾिसो त अल्लाह ताला वालिदैन जे लाइ उन्हनि सां हुस्न सुलूक जो हुकुम ॾिनो आहे बेशक बेशक क़ुरान करीम में मुख़्तलिफ़ मक़ामात ते अल्लाह ताला वक़दा रब्बुका अल्ला ताअबुदू इल्ला इय्याह व बिल वालिदैन इहसाना ऐं वइज़ अख़ज़ना मीसाक़ बनी इसराईल ला ताअबुदून इल्लल्लाह व बिल वालिदैन इहसाना ऐं जीअं उन्हनि जे ज़िंदगी में अल्लाह ताला उन्हनि सां सुहिणे सलूक जो हुकुम ॾिनो आहे त उन्हनि जे विसाल खां पोइ बि उन्हनि जे लाइ कुझु शयूं उन्हनि जूं जेके औलाद जे मथां लाज़िम हुजनि जॾहिं उहे गुज़ारे था वञनि त उनजे कफ़न दफ़न जो इंतिज़ाम उन्हनि जे जनाज़े जो इंतिज़ाम ऐं उन्हनि जे वाइदनि खे पूरे करणु औलाद खे खपे ऐं उन्हनि जे रिश्तेदारनि सां निभाइणु दोस्तनि सां निभाइण जो हुकुम बि आहे हदीस में जेके वालिद जा दोस्त आहिनि त उन्हनि सां निभायो ऐं जंहिंजे करे तव्हांजी रिश्तेदारी वालिद ऐं वालिदा जे करे जंहिंसां जुड़ियल आहे हुज़ूर फरमायो त तव्हांजे मथां लाज़िम आहे त पंहिंजे अबे अमड़ जे विसाल खां पोइ उन्हनि जे मिटनि माइटनि सां निभायो वालिद आहे त वालिद हाणे जे तव्हां ॿुधायो त चाचा इहो रिश्तो आहे वालिद जे करे वरी जेकॾहिं मामू आहे त उहो रिश्तो आहे वालिदा जे करे अमड़ जे करे इन जो हुज़ूर हुकुम थो फरमाए त इनखे तव्हां निभायो जेकॾहिं नथो इंसान निभाए त हदीस में ॿी हदीस शरीफ़ आहे जंहिंजो मफ़हूम ई आहे त हुज़ूर फरमाए त जेको रिश्तेदारी टोड़ींदो आहे पोइ रिश्तेदारी अलाह जे दरबार में अर्ज़ु कंदी आहे मुंहिंजा मौला जीअं मूंखे टोड़ियो अथई ईअं टोड़ेसि
ऐं हुज़ूर फरमाए त जेको रिश्तेदारी खे जोड़ींदो आहे जी हा त हुज़ूर था फरमाइनि त उहा दुआ घुरंदी आहे त मुंहिंजा मौला जीअं मूंखे जोड़ियो अथई हिन खे बि ईअं जोड़े रखिजांइ। सुभान अल्लाह। त लिहाज़ा असांजे लाइ लाज़िम आहे त इन्हनि रिश्तनि खे जोड़े रखूं। हा जेकॾहिं ॾिसो था त के अहिड़ा मसाइल आहिनि, मसाइल वधी विया आहिनि त तव्हां उन में नफ़रत न ज़ाहिर कयो। ठीकु आहे, तव्हां अहिड़ी का हिकमत अमली सां हलो जो तव्हांजी उहा रिश्तेदारी ऐं तालुक़ बरक़रार रहे ऐं तव्हांजी इज़त ऐं एतिराम वो बरक़रार रहे, इज़त ऐं एतिराम बरक़रार रहे ऐं तव्हां पंहिंजे मामलात खे हिकमत अमली सां हलाईंदा रहो। सही सही सियाणप सां। हा मुकम्मल तौर उन्हनि सां कथा तालुकी करणु या तव्हांखे उन्हनि ॾे वञण में अचण में घणे में जेकॾहिं के मामला दरपेश आहिनि त पोइ तव्हां उन अचण वञण खे मुकम्मल बंदि न कयो, बल्कि उनखे थोरो घटायो तरीक़े सां हिकमत अमली सां, पर उन शइ खे तव्हां हलाईंदा अचो, निभाईंदा अचो। छो त जॾहिं असांखे पैगंबर हुकुम ॾेई छॾियो त उन खां पोइ असांजे लाइ त ॿी का बि गुंजाइश न आहे उनखे ख़तमु करणु। सही, बिल्कुलु ठीकु। अच्छा मुफ्ती साहब, विच में क़ुरान करीम जो ज़िक्र बि थियो, उन हवाले सां बि अवां गुफ़्तगू फरमाई। क़ुरान पाक जॾहिं खोलिजे थो त हर सूरत जो हिकिड़ो पंहिंजो नालो आहे। अच्छा, त इहो सुवाल बि त पैदा थिए थो न त तमामु सूरतुनि जा नाला भला कीअं मुंतख़िब कया विया हूंदा? मां चाहींदसि इन हवाले सां जी। क़ुरान करीम में ॾिसो सूरे बक़रा हुआ त बक़रा चइबो आहे अरबी में गऊं खे। हाणे इन जो बक़रा छो नालो रखियो वियो त माना इन सूरत में इन शइ जो ज़िक्र ज़रूरु हूंदो उन निस्बत सां। सही। मिसाल हाणे गऊं जो ज़िक्र आहे त हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में हिकिड़ा को शख़्स हुयो जंहिं माल ऐं दौलत जी लालच में पंहिंजे रिश्तेदार वेझे खे क़तलु करे उनजो लाश किथे ॿिए हंधि वञी उछलायो, ॿिए जे दरवाज़े ऐं हाय घोड़ा करणु लॻो त मुंहिंजो हीउ रिश्तेदार क़तलु थी वियो आहे। त हज़रत मूसा कलीमुल्लाह खे चयूं त असांखे हाणे ख़बर पई त केरु आहे कातिल। हज़रत मूसा ते अलाह सां वही नाज़िल कई ऐं हज़रत मूसा कलीमुल्लाह खे रब हुकुम कयो त हाणे हिननि खे चयो त हिकिड़ी गऊं वठी आहे ज़िबा कनि ऐं पोइ इन मुर्दे खे उन गऊं जी ज़ुबान जो गोश्त या गोश्त हणंदा त उथी ॿुधाईंदो त मुंहिंजो कातिल केरु आहे। उन खां पोइ वरी साॻियो फ़ौत थी वेंदो। हज़रत मूसा कलीमुल्लाह उन्हनि खे हुकुम ॾिनो त उहो चवणु लॻा त क़ालू लना रब्बक लना माही क़ाल इन्नहु यक़ूलु इन्नहा बक़रतुल्लाह फ़ारिदुन वला बिक्र। मुख़्तलिफ़ सवाल करणु लॻा। मा लौनुहा, असांखे ॿुधाए त उन जेका गऊं असां ज़िबा कयूं उनजो रंग कहिड़ो हुजे। हाणे जॾहिं छो त हू पाण मुजरिम आहे पोइ उन ॻाल्हि खे लिकाइण जे लाइ पिया पुछनि। वरी उन्हनि खे रंग ॿुधायो वियो। वरी हुननि सवाल कयो त उमिरि कहिड़ी हुजेसि। वरी उहो ला फ़ारिदुन वला बिक्र, वरी उहा ॿुधाई वई न वॾी उमिरि जी हुजे न सफ़ा नंढी हुजे। त उन जे पोइ उन पूर जो इन में वाक़ियो उन गऊं वारो ज़िक्र आहे त उन निस्बत सां इन जो नालो ई बक़रा रखियो वियो। हाणे अॻी सूरत आहे सूरे आल इमरान, त इमरान जी औलाद जो इन में ज़िक्र आहे इन सूरत में। त इन जे करे उन निस्बत सां ऐं तात जेके आहिनि ईसाई मुतवजो थियनि क़ुरान करीम ॾे त जंहिं रिश्तनि जो हज़रत ईसा रूहुल्लाह सां तालुक़ आहे उन्हनि जो बि क़ुरान करीम में ज़िक्र ऐं तस्करो कयो आहे। वरी अॻियां सूरे निसा आहे त सूरे निसा चइबो आहे अरबी में औरतुनि खे। त इन्हनि में औरतुनि जा जेके अहकाम आहिनि उहे ॿुधाया विया आहिनि। औरतुनि सां जा अहकाम तरीक़ेकार, वरी उन्हनि जे जेके पाक दामन औरतूं आहिनि उन्हनि ते तव्हां तोहमत न हणो, औरत सां कीअं पेश अचो, मर्द खे कीअं, जेकॾहिं औरत जो रवैयो सही न आहे त उन सां तव्हांखे कीअं हलणो आहे ऐं जेकॾहिं इख़्तिलाफ़ थी पिया आहिनि त उनखे हल कीअं कयो। इहो सॼो ज़िक्र इन सूरत में आहे। औरतुनि जो मिसाल मर्द औरत जो पाण में इख़्तिलाफ़ थी पियो आहे। क़ुरान करीम फरमाए त हाणे हक़ीक़त में पूरी तरबियत जेको आहे पूरी तरबियत पूरी त हाणे ॿ माण्हू मर्द जे तरफ़ां ॿ औरत जे तरफ़ां वेहनि, हुन ॿिन्ही ख़ानदाननि मां ॿ माण्हू वेही रब साईं फरमाए हाणे जेकॾहिं हुननि ॿिन्ही जेके विच वारा माण्हू जेके वेठा आहिनि जे उन्हनि जो इरादो सुलह जो आहे त रब फरमाए मां सुलह पैदा करे छॾींदुसि। केॾो बहितरीन जेको तरीक़ेकार जो तरबियत जो इन में क़ुरान करीम में ज़िक्र आहे। त हाणे सूरे निसा जो निसा इन निस्बत सां नालो रखियो वियो आहे। ईअं पूरी अॻिते बि जीअं वरी सूरे माइदा आहे त हुन में दस्तरखान जेको आसमाननि तां नाज़िल थियो उनजो ज़िक्र आहे त उनजे करे इन जो इहो नालो रखियो। ईअं निस्बत सां नाला। ठीकु आहे, ठीकु आहे। अच्छा मुफ्ती साहब, मूंखे अक्सर इहो सवाल मुंहिंजे ज़हन में पैदा थींदो आहे त असां वटि एजुकेशनल इंस्टीट्यूट्स ते जॾहिं नज़र विझंदा आहियूं, तव्हांजो स्कूल हुजे, तव्हां को कोचिंग सेंटर हलाईंदा हुजो ऐं का अकेडमी माना तव्हां हलाईंदा हुजो, उन खां पोइ असांजी वरी जॾहिं इस्लामिक तालीमात ते नज़र पवंदी आहे त असांखे मदरसा नज़र ईंदा आहिनि।
ऐं मदरसनि जो हिकिड़ो पासो त ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे, हिकिड़ो साइड कॾहिं कॾहिं असांखे अहिड़ा किसा बि नज़र ईंदा आहिनि, अहिड़ा केसिस बि नज़र ईंदा आहिनि जो इंसानु माना सफ़ा अचरज में पइजी वेंदो आहे त हीउ छा बि असांजे मुआशिरे में थिए पियो। मदरसे जी तालीमात कीअं हुजणु घुरिजे, कीअं तरीक़ेकार हुजणु घुरिजे, इन हवाले सां तव्हां डिस्कस कजो। पर पहिरीं मूंखे इजाज़त ॾियो, ब्रेक वठूं था, उनखां पोइ पाण कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे साहीअ जो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जो आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां जी पंहिंजी हिन लाइव ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में। ऐं अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। अॻियां वधूं था ऐं मुफ़्ती साहिबु दीनी तालीमात जे हवाले सां मां तव्हां खां सवाल पुछी चुकी आहियां। मां चाहींदसि त इन ते रोशनी विझो। जीअं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अवां चयो त जेके असांजा तालीमी इदारा आहिनि, आया उहे मदरसा हुजनि, स्कूल हुजनि, कॉलेजिस हुजनि, यूनिवर्सिटियूं हुजनि, पर सभिनि खां वधीक जेका ज़िमेदारी थी अचे उहा इदारनि मदरसनि ते, जेके दीनी मदरसा आहिनि उन्हनि में त हिकिड़ो त तालीम सां गॾु तरबियत जो हुजणु इंतिहाई लाज़मी हूंदो आहे, ज़रूरी हूंदो आहे। ऐं हाणे तालीम ॾियण वारे जो जेको मयार आहे उहो चेक कयो वञे त तालीम ॾियण वारे जो मयार छा आहे। यानी तव्हां हीअ दीनी जेका तालीम ॾियण वारो आहे, यानी तव्हां उनखे पंहिंजे मज़हब जो पेशवा अॻवान था तसवुरु कयो। बिल्कुलु। त हुन छा उन मज़हबी हवाले सां उन में उहे क्वालिटीज़ मौजूदु आहिनि, हर तरह सां उनखे चेक करिणो आहे। उहे शयूं उनखां चेक कयूं वेंदियूं। उनखां पोइ आहे त तव्हांजो जेको निज़ाम आहे, नज़्मो ज़ब्त आहे, उहो बहितरु हुजे ऐं उनजी जेको आहे ज़िंदगी जी उन उथण वेहण ते तव्हांजी नज़र हुजे त किथे असांजे हिन मुआशिरे में का ख़राबी त पैदा नथी थिए। इन्हनि शयुनि खे जॾहिं तव्हां ॾिसंदव, जेको हिकिड़ो मिसाल को कारी आहे, हाणे ॿारनि खे क़ुर करीम जी तालीम थो ॾिए, त हाणे क़ुर करीम जी तालीम ॾियण खां पहिरीं ॾिसो त हुनजी पंहिंजो जेको आहे तालीम जेका आहे उहा मयार पूरो आहे या न आहे। मयार पूरो न आहे या हुनजी जेका आहे तरबियत पूरी आहे या न आहे। जेकॾहिं इहे शयूं पूरियूं न हूंदियूं त उहो नुक़सानु कंदो। ऐं ॿियो इहो सिर्फ़ु ॾिसो ज़िमेदारी वधीक इदारनि जी आहे। हा, बाक़ी जिथे मामलात पेश था अचनि त पहिरीं त इहा ॻाल्हि त जेके दीनी इदारनि में पढ़ाइण वारा उन्हनि खे फ़रिश्तो तसवुरु न कयो। छो त इंसान ज़ात जिथे आहे उते कमी बि आहे, कोताही बि आहे, ग़लती बि आहे। वरी उनजी दुरुस्तगी ॾे असां ॾे हलणो आहे। सिर्फ़ु असांखे तनक़ीद न करणी आहे, बल्कि उन सां गॾोगॾु असांखे इस्लाह जी कोशिशि करणी आहे। त जेकॾहिं इहे शयूं अचनि थियूं त उन्हनि खे इस्लाह करण जी कोशिशि कंदासीं त इहा शइ हुजणु न खपे। हतल इम्कान जिते इदारा आहिनि जेके उनखे निज़ाम खे हलाईंदड़ आहिनि, हर ज़ाविये ते जेका हुनजी नज़र हुजे। हाणे जीअं मां अलहमदुलिल्लाह जंहिं इदारे में पढ़ायां थो, डॉक्टर अबुल ख़ैर मोहम्मद ज़ुबैर साहिब जो इदारो, उते कैमरा सिस्टम आहे पूरो। त माना उते हर ॿार जो उथणु वेहणु उनजो सॼो कुझु नोट थो कयो वञे। जेकॾहिं का बि कमी बेशी हूंदी आहे त फौरी तौरु हुनखे, जेकॾहिं उहो उनखां लवाईंदो या इनकार कंदो त फौरी तौरु हुनखे ऑफिस में घुराए हुनखे ॿुधाए वेंदो त हीउ ॾिसो, हीउ तुंहिंजो वीडियोज़ मौजूदु आहे, तूं हितां विया, तूं हितां आयो आहे, हितां वियो आहे, तुंहिंजी सॼो सिस्टम तुंहिंजे साम्हूं आहे, त ऑटोमेटिक पोइ सम्झी वेंदो, होशियारु थी वेंदो आहे। ईअं ई असांजो जीअं स्कूल आहिनि, कॉलेजिस आहिनि, यूनिवर्सिटियुनि मां आहिनि, त ख़ासि तौर ते जेके यूनिवर्सिटियुनि जा ज़िमेदार आहिनि, असांजे मुआशिरे में केतिरा ई माण्हू यूनिवर्सिटियुनि में नियाणियूं इन ख़ौफ़ मां नथा पढ़ाइनि त उते जेको आहे निज़ाम दुरुस्त न आहे। त जेके उतां जा ज़िमेदार आहिनि उनजे मथां लाज़िम आहे। तव्हां कई अहिड़ा जेका नाक़िस मिसाल तव्हां इदारनि जा बि ॾिठा हूंदा सोशल मीडिया ते, अहिड़ा नाक़िस मिसाल वरी तव्हां यूनिवर्सिटियुनि जा बि तव्हां ॾिठा हूंदा हिन सोशल मीडिया जे ज़रिए, इलेक्ट्रॉनिक मीडिया जे ज़रिए। त जेको जिथां जो ज़िमेदार आहे उहो उनजो अहल हुजे, जेका उनखे ज़िमेदारी ॾियो था, त इनशाअल्लाह प्रायोरिटी हुजे, उनखे उन तरह कमु करणु खपे। इंशाअल्लाह ताला पोइ मामलात इंशाअल्लाह ताला रुकजी वेंदा ऐं असांजे तालीमी इदारनि में इंशाअल्लाह बहितरी अची। इंशाअल्लाह जी, इंशाअल्लाह। मुफ्ती साहब अॻियां वधूं था। हमज़ा असां सां गॾु मौजूदु आहे, तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो।
दिल जो टूटा हुजूर याद आए, दिल जो टूटा हुजूर याद आए, अश्क निकला हुजूर याद आए, अश्क निकला। सोच करिए कि मैं अकेला हूँ, सोच करिए कि मैं अकेला हूँ, सोच करिए कि मैं अकेला हूँ, मैं जो रोया हुजूर याद आए, मैं जो रोया हुजूर याद आए, दिल जो टूटा। और कौन हर बार भरम रखेता है, कौन हर बार भरम रखेता है, जब ये सोचा हुजूर याद आए, जब ये सोचा हुजूर याद आए, दिल जो टूटा। और शेर देखिएगा कि इब्ने हैदर हुसैन के गम में, इब्ने हैदर हुसैन के गम में, इब्ने हैदर हुसैन के गम में, दिल जो तड़पा हुजूर याद आए, दिल जो तड़पा हुजूर याद आए, दिल जो टूटा। और वो खुदा के करीब है उतना, वो खुदा के करीब है इतना, अरे जिसको जितना हुजूर याद आए, जिसको जितना हुजूर याद आए, दिल जो टूटा हुजूर याद आए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह। दिल जो टूटा तो हुजूर याद आए। ऐं हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उहा ज़ात आहे, जॾहिं तव्हां इसम मुबारक ॾिसो था, पंहिंजी अखियुनि अॻियां पसो था उन्हनि खे, ऐं जॾहिं तव्हां विर्द कयो था त पोइ यकीनन दिलि खे तस्कीन मिले थी।
अच्छा मुफ्ती साहब, रोज़नि जो ज़िक्र त पाण कयूं पिया माशाल्लाह सां, असां पहिरें रोज़े खां गॾु वेठा आहियूं ऐं अॼु माशाल्लाह सां चोथों रोज़ो आहे। रोज़नि जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त रोज़ा कहिड़ी हिजरीअ में फ़र्ज़ थिया, मां चाहींदसि हिन हवाले सां थोरो ज़िक्र कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रोज़ा सन 2 हिजरी में जी 10 शव्वाल मुकर्रम ते सभ खां पहिरीं 10 मुहर्रमुल हराम जो रोज़ो फ़र्ज़ु थियो। पोइ उन जी फ़र्ज़ियत मनसूख़ थी वई, यानी उन जो फ़र्ज़ु हुजणु जेका हुकुम फ़र्ज़ियत जो जेको हुकुम उहो ख़तमु थी वियो। उन खां पोइ वरी अल्लाह ताला हर चंड जा, हर महीने जे चंड जे तारीख़ जे हिसाब सां 3 रोज़ा फ़र्ज़ु कया। ठीकु, 13, माफ़ 14, कजो मुफ्ती 15। साहब, मां विच में ॻाल्हायो आहे कथा ॻाल्हायो, माफ़ कजो। लाइव कॉलर आहिनि, पहिरीं हुननि खे शामिल कयूं था, हुननि जो को सुवाल मतां हुजे। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां शामिल थिया आहियो इन ट्रांसमिशन में? फ़कीर मोहम्मद इकबाल बम्बरो छोर उमरकोट खां। तव्हांखे भली कार चऊं था जी, छा चवणु चाहींदव? पहिरीं त असांजा मोज़िज़ीन जेके आहिनि नैत ख़ुआन मुफ्ती साहब वारा जेके वेठा आहिनि उनखे असां सलाम पेश कंदासीं। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। ऐं रमज़ान शरीफ़ जूं वरे बि लख लख मुबारकूं ॾींदासीं। जी जी, ख़ैर मुबारक। उन खां पोइ असांजा 2 नंढड़ा सुवाल आहिनि। जी हा। हिकिड़ो सुवाल इहो आहे त रमज़ान खां अॻु में जेकॾहिं ॻाल्हि कयूं त रोज़मर्रा जूं शयूं जंहिंमें फ्रूट खाधे पीते जूं शयूं ऐं हिन वक़्तु जेके रमज़ान शरीफ़ में जेके रेट आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं पिया कनि। जी हा, जी हा। ग़रीब खां त तमामु ॾिसण जी त परे ॻाल्हि ख़रीद त करे कोन थो सघे। खजूर हाँ, ईअं ई आहे, बिल्कुलु बिल्कुलु। कंहिंजी नाइली चइजे, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी चइजे या ओवरऑल चइजे, कंहिंजी नाइली थींदी। ठीकु, बिल्कुलु। उन खां पोइ ॿियो नंढड़ो सुवाल इहो आहे त पंहिंजो निमाज़ तरावी जेका आहे उनमें जेकॾहिं को माण्हू थोरो विचनि रकातनि में, जी मिसाल तौर कुझु रकातूं गुज़री थियूं वञनि, पढ़जी चुकियूं आहिनि, 10-15 रकातनि खां पोइ शामिल थिए त उहे रकातूं कहिड़े तरीक़े सां पढ़ी वञनि? ठीकु आहे, ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी। कजो। ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी। अच्छा, मां थोरो पुछणु चाहींदमि, ओवरऑल ट्रांसमिशन अव्हांखे कीअं लॻे पई, छा चवणु चाहींदव? असांजो ही इलाइक़ो जेको आहे टेबरी बम्बरा, इहो फ़कीर अमीन मंगरियो टेबरी बम्बरा, इहो बैकवर्ड एरिया में अचे थो, थर के लाॻापियल, पर हिते असां वटि मेरा चैनल, अज़मत रमज़ान, ॿिया जेके बि असांजा प्रोग्राम आहिनि तमामु साफ़ सुथरा हली रहिया आहिनि। ऐं असीं अव्हांजी टीम खे सॼी खे सलाम पेश कंदासीं त हुनजी जाखोड़, हुननि जे साईं मोराई साहिब जो महिनत जो इहो नतीजो आहे। प्रोग्राम तमामु ज़बरदस्त हलनि पिया, ट्रांसमिशन सफ़ा फर्स्ट क्लास हली रही आहे। जी जी, महिरबानी तव्हांजी, थैंक यू सो मच। तव्हां हिन ट्रांसमिशन में शरीक थियो ऐं सवाल बि सुठा आहिनि। मुफ्ती साहब, पहिरियों चाहींदसि त जंहिं ते ज़िक्र कयोसीं पियो उन शइ खे पाण कंप्लीट करे पोइ अॻियां वधूं था त रोज़ो कहिड़ी हिजरीअ में फ़र्ज़ु थियो? सन 2 हिजरी में 10 शव्वाल मुकर्रम ते फ़र्ज़ु थियो। पहिरीं 10 मुहर्रमुल हराम जो रोज़ो, पोइ उन जी फ़र्ज़ियत मनसूख़ थी। पोइ वरी हर महीने यानी चंड जे हिसाब सां हर महीने जी 13, 14, 15 तारीख़ जा हर महीने जी चंड जे हिसाब सां 3 रोज़ा फ़र्ज़ु थिया। वरी उन्हनि जो फ़र्ज़ियत मनसूख़ थी। उन खां पोइ अल्लाह ताला रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु फरमाए छॾिया, जंहिंजो क़ुरान करीम में ज़िक्र आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। हाणे वरी जेके फ़कीर इकबाल पंवर साहब जेके सवाल कया त असां जेको डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे ॾिसूं त छा उन्हनि जी नाअहली आहे? ज़िमेदारी त ॾिसो त पहिरीं ॻाल्हि त हिन में इन मामले में इनवाल उहे ताजिर बि आहिनि, वापारी बि आहिनि, त उन्हनि जे मथां नज़रसानी करणु इहा हुकूमत जी ज़िमेदारी आहे त उनखे पंहिंजे कंट्रोल में रखनि, शयुनि जा रेट चेक कनि ऐं उन्हनि जे मथां का सज़ा मुक़ररु कई वञे त ईअं छो थो थिए? तव्हां ॾिसो त इहो त हिकिड़ो इस्लाम जे तालीमात जे ख़िलाफ़ु आहे ऐं तालीमात जे ख़िलाफ़ु आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो त कहिड़ा ॿियनि जेके ॿिया मज़हब आहिनि दुनिया जे अंदरि, उहे नॉन मुस्लमान, उन्हनि जा जॾहिं त्योहार था अचनि त उन्हनि त्योहारनि में शयुनि जा रेट घटि था कनि, 50% डिस्काउंट था ॾियनि। न पर पाण डेवलप कंट्रीज़ में मुफ्ती साहब उते बि ॾिसिजे त माहे रमज़ान में हिकिड़ो सुठो स्पेशल डिस्काउंट हूंदो आहे, पर असां इस्लामिक रिपब्लिकेशन ऑफ पाकिस्तान जी जॾहिं ॻाल्हि कयूं त असां वटि जेको आहे सॼो तरीक़ेकार उबतो नज़र अचे थो। जी हा, त इहा इन में असां सभई पंहिंजो किरदारु अदा कयूं ऐं हुकूमत खे बेदार कयूं, जाॻायूं ऐं हुकूमत खे बेदार थियणु खपे। हीउ हिकिड़ो इंतिहाई नाइंसाफ़ी आहे हिकु ग़रीब सां, मिसकीन सां, जेको पुॼी कोन थो सघे।
हाणे उहो कीअं ॿचड़नि खे राज़ी करे जेकॾहिं को ॿारड़ो को डिमांड थो करे ॾिसो हाणे जीअं असांजो प्रोग्राम थो हले ॿारड़ा बि ॾिसनि था वॾा बि ॾिसनि था हाणे उन में ॿारड़ा का डिमांड कनि त असांजे लाइ इफ़्तारी में छा ईंदो हाणे जेकॾहिं हुन इन्हनि शयुनि जा रेट ई आसमान सां पिया ॻाल्हाईंदा त माण्हू किथां अफोर्ड करे सघंदो त इनशाला उमेदु आहे त इहो असांजो आवाज़ु हुन ऐवाननि ताईं पहुचंदो इन शइ ते उहो गौर कंदा ऐं इन्हनि ताजरनि ते इन्हनि सभिनि खे पंहिंजे कंट्रोल में आणींदा इन्हनि शयुनि खे चेक कंदा ऐं अलाह कंदो त इनशाला ताला इन ते अमल कराईंदा ऐं ॿियो जीअं साईं सवाल कयो तरावी जे हवाले सां त पहिरीं त फर्ज़ नमाज़ अदा कंदो हिननि जो चवण जो मक़सदु हुयो त तरावी शुरू थी वञे थी त हाणे फर्ज़ अदा करे उन खां पोइ तराविन में शामिल थी वञे हाणे मिसाल 6 रकातूं पढ़जी वियो नी पोइ आयो आहे हाणे 6 रकातूं हाणे असां 14 रकातूं हुन गॾिजी जमात सां अदा कयूं हाणे जेके 6 रहिजी वियूं हाणे इन्हनि खे वरी बाद में पढ़ंदो जॾहिं मुकमल थी वञे जमात ख़तमु थी वञे उन खां पोइ वितर थींदो आहे वितर में शामिल थी वञे वितर बि अदा करे उन खां पोइ जेको आहे उहे रहिलूं जेके आहिनि पोइ 6 रहिजी वियूं त जीअं 8 या 4 उहे पोइ अदा करे उन्हनि खे सुबुह सादिक थियण यानी जेसिताईं सेरी जो टाइम आहे सेरी जे ख़तमु थियण ताईं जेको आहे टाइम ताईं ही उन्हनि खे उहे रहिलूं जेके आहिनि पढ़ी सघे थो जेकॾहिं सेरी जो वक़्तु अची वियो त उन खां पोइ उनजी क़ज़ा न थी ठीकु आहे मुफ़्ती साहिबु ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां सवालनि जो जवाब ॾिना आहिनि असां साही जी तरफ़ अॻियां वधूं था नाज़रीन अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जो आहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो तव्हां काॾे न वञिजो असां सां जुड़िया रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन बहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां अव्हां ताईं पहुचाई वञे पई लाइव ट्रांसमिशन आहे ऐं तव्हां बि हिन ट्रांसमिशन जो हिसो बणिजो पिया तव्हांजा बि जेके सवाल आहिनि त उन्हनि जी कोशिशि कयूं पिया त उन्हनि जे हवाले सां असां वटि मुफ़्ती साहिबु मौजूदु आहिनि उन्हनि खां जवाबु वठूं ऐं जवाबु ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचनि पिया अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जो आहे टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे अॻियां वधूं था ऐं मुफ़्ती साहिबु असां अच्छा मूंखे अॼु बाबा साईं बि चयो मुंहिंजा बाबा साईं अव्हांजो ख़ासि तौर ते अव्हांजे बयान जे करे इहे ट्रांसमिशन ॾिसी रहिया हूंदा आहिनि अक्सर माण्हू हथ में जेको आहे न उहो अकीक पथर या मुख़्तलिफ़ जेके पथर आहिनि मुख़्तलिफ़ उन्हनि जा नाला आहिनि उहे पाइनि था पोइ छा उनजो को फ़ाइदो हूंदो आहे इंसान जी ज़ात खे ऐं जाइज़ आहे पाइण या छा तरीक़ेकार आहे ॾिसो त पहिरीं त मर्द जे लाइ जेको आहे चांदीअ जी मुंडी जेका 4 माशा हुजे 4 माशा ते पाइणु जाइज़ आहे शरीयत में बाक़ी सोन जेको आहे मर्द जे लाइ जाइज़ कोन्हे या औरत जे लाइ अलाह ताला ज़ीनत रखी आहे ऐं उन में जेकॾहिं को पथर वग़ैरह या अक़ीक़ जो ज़ाहिर आहे त मुंडी हूंदी त उन सां गॾु घणे भाङे को न को पथर हूंदो आहे पोइ हिन पथरनि मां जेकॾहिं का सुठी फ़ाल थो वठे त जेकॾहिं फलाणो पथर जेको आहे मां हिन मुंडी में जड़ाए पाईंदुसि त मूंखे हीउ फ़ाइदो थींदो पर ॾियण वारी फ़ाइदे ॾियण वारी ज़ात अलाह ताला जी ज़ात आहे ऐं हिकिड़ी सुठी फ़ाल थो वठे त उहा दुरुस्त आहे उन में को हर्ज कोन्हे अहिड़े तरह सां या उन जे पाइण सां जेको आहे का इस्लाम में ममानियत कोन्हे जेकॾहिं को पथर उन में गॾु जड़ाए छॾियो अथई ठीकु आहे अच्छा मुफ़्ती साहिबु उन खां अलावा हिकिड़ो सुवाल मुंहिंजे ज़हन में पैदा थिए पियो त अक्सर असां ॾिसंदा आहियूं त माण्हू जेको आहे न ॿारनि खे उहो धागा ऐं तावीज़ जेको आहे उहे पाराईंदा आहिनि या घणे भाङे माण्हुनि जो इन जो जेको आहे न हिकिड़ो बिलीव हूंदो आहे त असीं कुझु न कुझु जेको आहे पाण सां गॾु कैरी कयूं इहो छा तरीक़ेकार इन में इहो आहे त हदीस शरीफ़ में जेके दुआऊं ॿुधायूं वियूं आहिनि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरफ़ां या क़ुरान करीम में जेके दुआऊं ॿुधायूं वियूं आहिनि उहे तव्हां पढ़ो या को क़ुरान करीम जो जेकॾहिं का नक्शा आहे उहो तव्हां लिखी करे ॿार खे नज़र बद खां बचण जे लाइ तव्हां पारायो था या उनजे मथां पढ़ी दम था कयो त इन जी त इजाज़त आहे बाक़ी इन खां अलावा नाज़रीन खे असां इहा गुज़ारिश कंदासीं त इन तावीज़ात जे हवाले सां अक्सर जेके माण्हू हूंदा अथव उहे उन्हनि वटि पाण वटि नॉलेज न हूंदी अथव तालीम न हूंदी अथव सिर्फ़ु उहो पैसो वठण ऐं माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइणो हूंदो आहे त लिहाज़ा इन्हनि खां बचो
हाँ जेकॾहिं को आले इल्मु आहे उनखे ख़बर आहे त हिन ॿारड़े ते मूंखे छा जेकॾहिं हिनखे नज़र लॻी वई आहे त हाणे छा पढ़णो आहे मिसाल नज़र लॻी वई आहे त सूरे कलम जूं आख़िरी आयतूं पढ़णियूं आहिनि हिन हाणे क़ुर करीम जो मूंखे नक्श जेको आहे ठाहे हिनखे कीअं ॾियणो आहे या जेके हदीसनि में दुआऊं आहिनि उनखे दुआउनि जी जंहिंखे ख़बर ई न हूंदी त उहो छा पढ़ंदो उहो सिर्फ़ु जेको आहे अॻे खां जेको आहे हुनजी नफ़्सियात खे सम्झंदो आहे नफ़्सियात खे सम्झी करे हुनखे जेको आहे फुरण जी कोशिशि कंदो आहे त लिहाज़ा ईअं अहिड़ू गैरू खां हर माण्हू खां बचण जी कोशिशि कयूं ऐं पाण खे पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत रखो ठोस रखो एतिरा कमज़ोर न थियो जो एसि ताईं जो असां त इहो बि ॿुधो आहे त माण्हू जेके आहिनि पंहिंजा मसाइल खणी नान मुस्लिमनि वटि वञी वेंदा त फलाणो जेको आहे उन उहो ई अमल थो करे ऐं उनजे अमल सां फ़ाइदो थो थिए त जॾहिं तुंहिंजो एतिरो ईमान कमज़ोर थी वियो आहे त माना हिकिड़ो गैर मुस्लिम वटि जो अमल मूंखे फ़ाइदो ॾींदो त पोइ तुंहिंजो ईमान ई तुंहिंजो इस्लाम केॾांहुं वियो ठीकु मुफ़्ती साहिबु ॾाढी तव्हां जेको आहे मज़बूत हक़ीक़त में इहा ॻाल्हि तव्हां कई आहे शायदि इहा ईमान जी चवंदा आहिनि न त जजमेंट हुजे उहो तव्हांजो टेस्ट हुजे त पंहिंजे ईमान खे जेको आहे उहो मज़बूत बणाइण जी इंसान भरपूर कोशिशि कजे अॻियां वधूं था तूबा असां सां नाज़रीन गॾु मौजूदु आहे तूबा तव्हां खां कुझु ॿुधंदासीं बिस्मिल्लाह कयो तव्हां हुजूर ऐसा कोई इंतज़ाम हो जाए हुजूर ऐसा कोई इंतज़ाम हो जाए हुजूर ऐसा कोई इंतज़ाम हो जाए सलाम के लिए हाज़िर गुलाम हो जाए सलाम के लिए हाज़िर गुलाम हो जाए और मैं सिर्फ देख लूं एक बार सुबह तैबा को नजर से चूम लूं एक बार सब्ज़ गुंबद को भला से फिर मेरी दुनिया में शाम हो जाए और मजा तुझ भी गए फरिश्ते कब्र में के गए दे मजा तुझ भी गए फरिश्ते ये कब्र में के गए दे सभी गए में देगते खैरुल अनाम हो जाए हुजूर आप जो सुन ले तो बात बन जाए हुजूर आप जो सुन ले तो बात बन जाए हुजूर आप जो के कहते तो काम हो जाए हुजूर आप
जो के गए दे तो काम हो जाए, सलाम के लिए गाज़े गुलाम हो जाए। सुबहान अल्लाह, सुबहान अल्लाह। इलाही ख़ूबसूरत इल्तिजा आहे, इलाही ख़ूबसूरत दुआ आहे, माशाअल्लाह। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। साहीअ जो वक़्तु थी वियो आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां असां सां गॾु रहजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। अॻियां वधूं था। असां वटि नात ख़्वां मौजूदु आहे हमज़ा। ऐं हमज़ा खां पहिरियां मां तव्हां खां ॿुधणु चाहींदमि, ज़ुहैब बिस्मिल्लाह कयो, नातिया कलाम छा ॿुधाईंदव? जी बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मूं मञी दरबान दरबानीअ जो जीअं दस्तूर आ, मूं मञी दरबानीअ जो जीअं दस्तूर आ। तूं बि मिठड़ा चओ खणी मूंखे बि ईअं मंज़ूर आ। तुंहिंजे हर महिमान जो ही नात खानो कर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। साईं सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा, सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे लाइ किरोड़ आ। साईं सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा, सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे लाइ किरोड़ आ। गंज ॿिया काॾे कबा जन तो जहिड़ो गोहर हुजे, साईं गंज ॿिया काॾे कबा जन तो जहिड़ो गोहर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। पूर जण खां बाद पिरी अब्दुल हदी में के गजे, जे जनाज़ो जन्नतल बकिया में मुंहिंजो पूर जे। अण घुरे हर चीज़ आका
अणघुरी हर चीज़ आका हर घड़ी हाज़िर हुजे थो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। माशाल्लाह जी माशाल्लाह। मुफ्ती साहब लास्ट में हिन जंहिं सेगमेंट में पाण मौजूदु आहियूं वक़्त जो घणियूं वधीक इजाज़त नथियूं ॾियनि तव्हांखे मैसेज वठंदासीं छा मैसेज ॾींदव? सभिनि भाइरनि जे लाइ इहो मैसेज आहे त पाण में इत्तेहाद ऐं इत्तिफ़ाक़ जी फ़िज़ा खे क़ाइमु रखो मुहबतनि खे क़ाइमु रखो इंशा अल्लाह ताला इहे इत्तेहाद ऐं इत्तिफ़ाक़ जूं बरकतूं जेके आहिनि तव्हांखे दुनिया ऐं आख़िरत में रंग लॻाईंदियूं इंशाअल्लाह जी इंशाअल्लाह। माशाअल्लाह मुफ्ती साहब इलाही सुहिणो मैसेज ऐं तव्हांजे मैसेज खां पोइ हिकिड़ो नातिया कलाम ॿुधूं था ऐं पोइ आख़िर में नातिया कलाम छॾींदा वेंदासीं। जी हमज़ा तव्हांखां नातिया कलाम ॿुधंदासीं बिस्मिल्लाह कयो। करम के आशियाने की क्या बात है आपके आस्ताने की क्या बात है कर्म के आशियाने की क्या बात है आपके आस्ताने की क्या बात है फातिमा अली और हुसैन हसन फातिमा अली और हुसैन हसन पंजे तने के घराने की क्या बात है पंजे तने के घराने की क्या बात है आपके आस्ताने की क्या बात है और एक घर जो मिले शहर सरकार में एक घर जो मिले शहर सरकार में फिर तो ऐसे ठिकाने की क्या बात है फिर तो ऐसे ठिकाने की क्या बात है आपके आस्ताने की क्या बात है और चढ़ के नेज़े पे जैसे पढ़ाया आपने चढ़ के नेज़े पे जैसे पढ़ाया आपने ऐसे कुरान सुनाने की क्या बात है ऐसे कुरान सुनाने की क्या बात है आपके आस्ताने की क्या बात है। बात है सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह। मां शुक्रगुज़ार आहियां सभिनीनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि जी तव्हां आया आहियो मुफ्ती साहब सां गॾु जेके बि असांजे नाज़ खां मौजूदु रहिया तव्हांजी मौजूदगीअ सां हीअ ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुची सघी तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराइता आहियूं। नाज़रीन मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव मुंहिंजे सभिनीनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदव यादि ऐं हिन पूरी ट्रांसमिशन सां साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो
नाज़रीन, टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीन आहे जो हर सिप में बहितरीन मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मां चई चुकसि तव्हांजी दुआउनि में यादि रखिजो, छो त इफ़्तार जे वक़्तु हीअ उहा घड़ी हूंदी आहे जे घड़ीअ में दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि। त पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखिजो। वेंदे वेंदे नातिया कलाम अव्हां ताईं पहुचाईंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो तूबा फरीदी जो। बिस्मिल्लाह। क्या बताऊं, क्या बताऊं, क्या बताऊं कि क्या मदीना गए, क्या बताऊं, क्या बताऊं कि क्या मदीना गए, क्या बताऊं कि क्या मदीना गए, बस मेरा मोदा मदीना गए, बस मेरा मोदा मदीना गए, क्या बताऊं। और उसकी आँखों का नूर तो देखो, उसकी आँखों का नूर तो देखो, जिसका देखा हुआ मदीना है, जिसका देखा। और दिल में अब कोई आरज़ू ही नहीं, दिल में अब कोई आरज़ू ही नहीं, या मोहम्मद गया मदीना है, या मोहम्मद गया मदीना गए, क्या बता